बिंडिया रामला रात आया न इन्हनि चयो त असांजी जेको आहे सो हितां मिटी थी खॼे ऐं असांजी मिटी तव्हां हितां खणो था। असांजो भाउ जंहिं बि मिटी खई आहे भला उन सां ॻाल्हियूं कयूं था ॿुधई। हिननि जा अमरा हुजनि, हिन सां 8 10 12 अमरा हुजनि हिननि सां गॾु, लठियूं औज़ार हिननि खे माना फुल झेड़े जी माना जेको आहे सो तयारी करे आया। हिननि में जेको आहे सो पोयनि अमरान हकुलूं थी वियूं त वठोनि जान ज़ाल खे वठोनि, माना जेको आहे सो हिननि जेको आहे सो असांजे अमरान ते राति ई हमिलो कयो, माना वटसट कई। असांखे झेड़े जी कंहिंखे बि कोन आई पाड़े में। सभिनि असां हिननि खे छॾाइण जी कोशिशि कईसीं, धिका दाबा ॾेई हिननि खे पोइते कयोसीं। जंहिंमें असांजा ॿार बचा न्याणियूं घरनि मां निकिरी आयूं। असां दाऊं कुकूं कयूंसीं त हे हटी विया। पोइ हे सुस्की भराए आया, ॿियूं गाॾियूं हिननि वटि मोटर साइकिलियूं, हे उन्हनि में चढ़ी विया। असां वरी राति ई पुलिस ॾे वियासीं, सूबेदेरे ताईं वियासीं, हिते चौंकीअ ते वियासीं। पुलिस खे चयोसीं बाबा हेतिरो ज़ुल्म आहे असां सां को जेको आहे तादाद कयो, असांखे इंसाफ़ ॾियारियो। हुननि को बि माना जेको आहे सो हींअर ताईं असांजो तादाद न कयो आहे, न वरी असांखो को पुछण आया आहिनि त भाउ छा थियो छा न थियो। हींअर बि हुननि जा माण्हू असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जेको आहे सो असां कोन छॾींदासीं। असां हिननि मल्हानि खे जेको निकिरंदो वेंदो ॿाहिरि असां हुनखे लेटाईंदा वेंदासीं। सो असांजी हिन महिल कानून खे अपील आहे। असां इन करे हिन मीडिया भाइरनि खे बि घुरायो आहे त असांजी जेको आहे सो तादाद थियो वञे ऐं असांखे हिननि ज़ुल्मनि खे जो गिरफ़्त मां जेको आहे न बचायो वञे।